नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं मिर्चनि जी खटाइण। तमामु घणी टेस्टी ऐं मज़ेदार चटपटी खटाइण। हलो त तयार। हे असांजा किलो मिर्च आहिनि। असां इन्हनि खे चङी तरह सां धोईंदासीं। ॾिसो असां कीअं इन्हनि खे साफ़ु कयूं था। साफ़ु पाणीअ सां असां इन्हनि खे धोईंदासीं। किलो मिर्चनि जी असां खटाइण तयारु कंदासीं। ॾिसो असां कीअं तयारु कयूं था, मां तव्हांखे ॾेखारींदसि। हे न असांजा मिर्च, असां इन्हनि खे चीर ॾींदासीं। हिकु मिर्च खे ॾिसो असां कहिड़े नमूने असां हिन खे चीर ॾियूं था। सॼनि मिर्चनि खे मां तव्हांखे चीर ॾेई करे ॾेखारियां थी। ॾिसो असां सभिनी मिर्चनि खे चीर ॾेई चुका आहियूं। हाणे असां इन्हनि खे ॾिसो, हे असांजा मिर्च, सभिनी मिर्चनि खे असां चङी तरह सां इन्हनि खे चीर ॾींदासीं। असांजो किलो मिर्च ते असां अधु पाउ लूण जो विझंदासीं। हे पाणी असां बॉइल करण लाइ रखी चुका आहियूं। असांजा किलो मिर्चनि ते असां अधु पाउ लूण जो विझंदासीं। हिन में असांजो पाणी बॉइल थी वञे, असां मिर्च विझंदा। ॾिसो असांजा कीअं पाणी बॉइल थी चुको आहे। तव्हां कप ते बि माप करे सघो था अधु पाउ जी। ॾिसो हिन में असांखे किलो मिर्चनि ते असांखे अधु पाउ लूण जी ज़रूरत पवंदी। सॼो साल असां रखी छॾींदा, असांजा मिर्च ख़राबु न थींदा। सुठे नमूने असां हिन जी खटाइण तयारु कंदासीं। जीअं मां तव्हांखे रेसिपी ॾेखारियां तीअं तव्हां तयारु कंदो, तव्हांजी खटाइण ख़राबु न थींदी। तमामु घणी मज़ेदार ऐं टेस्टी थींदी आहे। इन्हनि जा असां पकोड़ा बि असां इन्हनि जा तयारु कंदा आहियूं। मिर्चनि जा खटाइण वारी मिर्च, यानी की जेके मिर्चनि जी खटाइण तयारु कयूं था, उन जा असां पकोड़ा बि तयारु तमामु घणा टेस्टी ऐं मज़ेदार। ॾिसो असां कीअं बॉइल थियनि था। घणा बॉइल न कजो। ॾिसो असांजा मिर्च कीअं बॉइल थियनि था। ॾिसो असांजा बॉइल थी चुका आहिनि। हाणे असां हिन खे छाणीअ में लाहींदासीं। तमामु घणी ईज़ी खटाइण आहे, जल्दी में तयारु थियण वारी आहे, जल्दी तयारु थी वेंदी आहे। खाइण में तमामु घणी मज़ेदार हूंदी आहे। तव्हां कंहिं रोटीअ सां बि खाई सघो था। तव्हां पकोड़ा बि तयारु करे सघो था। तमामु घणी सुठी रेसिपी आहे। हाणे असां हिनखे पाणी में धोईंदासीं, यानी की थोरोपन असां जीअं खटाइण मिर्चनि जो निकिरी वञे। ॾिसो त कीअं मिर्च वाश कयूं था साफ़ु पाणीअ सां। ॾिसो असांजा वाश थी चुका आहिनि। असां हिन में कोड़ोपन जो ख़तमु थी चुको आहे। मथां असां हिन में पाणी विधोसीं। हाणे असां हिनखे असां कपिड़े ते वाखा कंदासीं मिर्चनि खे। जेसिताईं असां ॿी तयारी कयूं, तक़रीबन अधु घंटो असां हिनखे वाखो कंदासीं कपिड़े ते, जीअं हिनजो ख़ुश्क थी वञनि, पाणी हिनजो निकिरी वञे। ॾिसो असां कीअं वाखा था थियनि असांजा मिर्च। असां तेसिताईं ॿी तयारी कंदासीं, जेको असांजो हिन में मसालो पवंदो खटाइण में। हीअ असांजी सिरे, असां हिनखे जूसर में पी छॾियो आहे। मां तव्हांखे कॾहिं ॾेखारींदसि त कीअं पीबो आहे। बाज़ार में बि मिलंदो आहे, मार्केट में बि सिरे मिलंदी आहे तयारु थियल। हे आहे असांजो जीरो। असां हिनखे जीरे जो 1 चमिचो असांखे जीरो जो खपंदो। इन में असां हिनखे हल्को हल्को कुटींदासीं। हिनखे ॾिसो असां कीअं हिनखे कुटियूं था। घणो असां न, यानी की हल्के हथ सां हिनखे असां कुटींदासीं, जीअं असांजो इहो मसालो मिक्स थी वञे। इन करे असां हिनखे हल्के हथ सां हिनखे कुटींदासीं। ॾिसो कीअं कुटियूं था। तव्हां बि जीअं मां तव्हांखे ॾेखारियां थी, पॉइंट टू पॉइंट खटाइण तयारु करण लाइ तव्हां बि ईअं तयारु। ॾिसो हीअ सिरे आहे, असांखे हिन जा 3 चमिचा खपंदा। ॾिसो असांजी सिरे आहे, हिनखे असां साफ़ु करे चुका आहियूं। असांखे तक़रीबन हिन जा 3 चमिचा असांखे सिरे जा हिन में खपंदा। लूणु खपंदो, अॻ में असां लूणु विझी चुका आहियूं। असां हिन में 1/2 स्पून असां हिन में लूण जो विझूं था। जीरो विधोसीं, 1 स्पून असां जीरे जो विधोसीं, 3 स्पून असां सिरे जा विधा ऐं हेड विधी त असां 1/2 स्पून असां हिन में हेड विधी आहे। ॾिसो इहो आहे असांजो मसालो, असांजो खटाइण जो तयारु करणु। मिर्चनि जी खटाइण जो मसालो असांखे तयारु करण जे लाइ असांखे इहे इन शयुनि जी ज़रूरत पवंदी। ऐं हे आहे सुरखो। हिन में असांखे सुरखो पवंदो, मार्केट में मिलंदो आहे सुरखो। हे आहे असांजो सुरखो, कंहिं बि कंपनी जो तव्हां घुराए सघो था सुरखो। इहो
इहो असांजो आहे मसालो। हे मिर्च असांजा बॉइल थी चुका, सुकाया त असां कपिड़े ते वाखा थी चुका आहिनि। हाणे असां खटाइण तयारु कंदासीं। ॾिसो हिन में सॼो असां मसालो जेको असां खटाइण जो इहो ठाहियो आहे, खटाइण जो मसालो हिन में विझण जे लाइ असां हिनखे चङी तरह सां मिक्स कंदासीं। खुरपे जी मदद सां असां हिनखे तव्हां मिक्स कयो, हथनि सां न, चङी तरह सां हिनखे मिक्स कंदा। तमामु घणी टेस्टी ऐं मज़ेदार थींदी आहे। ईज़ी रेसिपी आहे, तव्हां बि घर में ट्राए कजो। तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। मूंखे ॿुधाइजो त तव्हांजी कीअं तयारु। तव्हां कमेंट करण में तमामु घणा ईज़ी, तव्हां कमेंट मुंहिंजे चैनल ते तमामु घटि कंदा आहियो। मां इहे सुठियूं सुठियूं रेसिपियूं रखंदी आहियां तव्हांजे लाइ, तव्हांजी खे जीअं तव्हांखे सभिनी खे ईज़ीअ मां मुंहिंजे चैनल खे खोले करे तव्हां मुंहिंजी रेसिपियुनि खे ॾिसी सघो, उन मां तव्हां ठाहे सघो। तव्हां ॾिसो कीअं तयारु कयो। हेठां असां हिन में तेल विधोसीं, सिरियं जो तेल विधोसीं। असांखे हिन में 1 पाव तेल जी ज़रूरत पवंदी। पहिरियों असां थोरो हिन में हेठां तेल विधोसीं, पोइ असां हिन में मिर्च विधासीं। जेको मसालो असांजो हिन थाल में हुयो, हुन में असां 1 कप पाणीअ जो विधोसीं। सुर्खो विझंदासीं, पाणीअ में असां सुर्खो विझंदासीं। ॾिसो असां केतिरो सुर्खो विझूं था। असां हिन में 3 भुॼूं असां हिन जूं सुर्खे जूं विझंदासीं। पोइ बि असां हिनखे ॾिसंदासीं। असांजी तयारु थी वेंदी त पोइ असां हिनखे टेस्ट करे ॾिसंदासीं। असांखे ज़रूरत पई त असां सुर्खो, ॿीहर थोरो मसालो असां हिन में विझी सघूं था। लूणु मिर्च हिन में असां विझी सघूं था। असांजी तयारु थी वञे त इन में असां 1/2 पाव असां हिन में तेल जो विझंदासीं। ॾिसो असां हिन में तेल असां विझी चुकासीं। पहिरियों असां हेठां विधोसीं थोरो, हुन जे मथां जेको ॿियो हुयो असां 1/2 पाव असां हिन में तेल विधो। इनखे असां मिक्स कंदासीं चङी तरह सां। तव्हां ॾिसो असां हिनखे कीअं मिक्स कयूं था। तव्हां हिनखे चङी तरह सां हिनखे मिक्स कयो। इनखे असां कंहिं गरम जॻह ते रखी छॾींदासीं, उस ते न, ईअं कंहिं गरम जॻह ते तव्हां रखी छॾिजो त तव्हांजे 3 ॾींहंनि में तव्हांजी खटाइण तयारु थी वेंदी। इहा जल्दी तयारु थींदी आहे। वरी बि तव्हां टेस्ट करे ॾिसिजो त तव्हांजे घणनि ॾींहंनि में तयारु थिए थी। इन में असां खटाइण जो मसालो विझंदासीं जेको मार्केट में मिलंदो आहे तयारु थियल। ॾिसो इहे असां हिन में 2 स्पून असां हिन में खटाइण जो मसालो विधोसीं। ॾिसो असां हिनखे कीअं मिक्स कयूं था। इनखे असां मिक्स करे छॾींदासीं। हीअ असांजी खटाइण असांजी खटाइण तयारु थी चुकी आहे। 3 ॾींहंनि में असां खटाइण तयारु कई आहे। मिर्चनि जी खटाइण तमामु घणी टेस्टी ऐं मज़ेदार। तव्हां बि ज़रूरु ट्राए कजो। सॼो साल रखी छॾिजो फ्रिज में, तव्हांजी ख़राबु न थींदी, तमामु घणी सुठी थींदी आहे। ॾिसो मां तव्हांखे ॾेखारी असांजी मिर्चनि जी खटाइण तयारु थी वई आहे। तव्हां बि मूंखे कमेंट कजो तव्हांजी कीअं तयारु थी आहे। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदो, पंहिंजे दुआउनि में यादि रखंदो।